शायद खोसो वर्क यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी पीढ़ी प्यारनि खे दोस्तनि खे ख़ुशामदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबी जो अचण वारा एपिसोड जेका आहिनि उन्हनि जा बहितरीन बिग अपडेट्स जेका आई आहे तव्हां सां मां शेयर कंदुसि, तव्हांजे साम्हूं रखंदुसि अचण वारी कहाणी छा बीहंदी। छो त सांवल दोस्तों मैदान ते लही चुको आहे। सांवल ॾिठो आहे जाबर हाणे ॿिए टंगो फासी चुको आहे, तॾहिं सांवल ख़ुशि बि आहे। हाणे मैदान में लहंदो चाकर ख़ान सां गॾिजी करे सांवल ऐं गेम जेका जाबर खेॾे पियो यको उहा उन जी गिची में हाणे पइजी चुकी आहे ऐं सांवल इन खे वधीक इन जे कंध में विझंदो। रुंडो भलो खेॾे चुको आहे, जाबर जे भाउ खे जाबर खे फसाए चुको आहे। हाणे जेको ॻाल्हियूं थींदियूं उन्हनि में रुंडो ऐं रुंडे जा पुट गोॾो ॿधी चढ़ी वेंदा कासिम जे मथां ऐं इन जाबर जे भाउ जे मथां। उन खे चवंदा इहो कातल आहे, इन वलू खे मारियो, असां अखियुनि सां ॾिठो आहे, इन खे पकड़ियो आहे। ऐं होॾां जेको आहे ॿिया बि गवाही ॾींदा त वाक़ई उहो वलू मोह पियो, हे इन खे पकड़ी बीठा जेका सौट आहे चाकर ख़ान जो ऐं हुन सां गॾु हुनजा गार्ड। ऐं जाबर हाणे पंहिंजी जान कीअं छॾाईंदो इहो त अचण वारो वक़्तु ॿुधाईंदो, पंहिंजे भाउ खे कीअं थो बेगुनाह साबित करे। बाद में सिकू खे वञी ख़बर पवंदी मुंहिंजे भाउ जो कातिल रुंडो ऐं रुंडे जा पुट आहिनि। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी त सघी ॾींदा इजाज़त दा। शायद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।